अस्सलाम वालेकुम नाज़रीन। 2024 खां 2027 ताईं कहिड़ा सितारा तरक़्क़ी कंदा? दौलत, शोहरत, इज़त ऐं कामयाबियूं हासिल करण वारा सितारा 4 सालनि जे अंदरि जिन खे लखपति, करोड़पति ऐं अरबपति ठहिण जा मौक़ा मिली रहिया आहिनि। सयारनि जी अहिड़ी पोज़ीशन ठही रही आहे जिन सां सितारनि जे अहिड़नि घरनि जिन जे एक्टिवेट थियण सां अहिड़ी पोज़ीशन बणिजी रही आहे। हलो त हली ॾिसूं ही कहिड़ा सितारा लखपति, करोड़पति ऐं अरबपति ठही रहिया आहिनि। एरीज़, हमल, मेष राशि हिननि जो पहिरियों घर जो एक्टिवेट थियणु पहिरियों घर उन्हनि जे सिहत जे हवाले सां ख़ुशख़बरी आहे। ताक़त वधंदी ऐं तमामु घटि बीमार थींदा। किडनी, लिवर ऐं हार्ट जहिड़ियुनि बीमारियुनि वारा पंहिंजी बीमारी खे घटिजंदे महसूसु कंदा ऐं सिहतमंद रहंदे नज़र ईंदा। उन खां अलावा सुठो पैसो बणाईंदे नज़र ईंदा। तेज़ तरीन तरक़ी हासिल कंदा ऐं पंजे घर जो फ़ाइदो पिणु मिलंदो, जंहिंमें प्रेम प्यार जा सुठा रिश्ता थियणु, हस्बैंड ऐं वाइफ जे विच में तालुकातनि जो मज़बूत बणिजणु। पंहिंजो घर एजुकेशन जो बि आहे। जे हवाले सां विल पावर, कॉन्फिडेंस वधणु ऐं अकुलाणी ताक़त वधंदी ऐं पैसे जो जुनून तारी थींदो, जेको हिननि खे तरक़ीअ ॾांहुं गामज़न कंदो ऐं औलाद जे कंसीव करण में तेज़ी ईंदी। जे 4 सालनि जे अंदरि औलाद जे हवाले सां ख़ुशख़बरी मिलंदी नज़र ईंदी ऐं औलाद अगरि ग़लति संगत या मुंशात जो शिकार आहे, उन मां ॿाहिरि अची वेंदो ऐं पैसा कमाए तव्हांखे घर में सपोर्ट कंदे नज़र ईंदो। 11 घर जो एक्टिवेट थियण जे करे पैसनि जा मामला वधंदे नज़र ईंदा। 11हों घर ख़्वाहिशुनि जे पूरे थियण जो बि आहे। तव्हां जूं ख़्वाहिशूं पूरियूं थींदी नज़र ईंदियूं। जेके डेली बेस कमाए रहिया आहिनि उन्हनि खे पिणु फ़ाइदा मिलंदा। हिननि जे हाइस्ट प्रॉफिट जे अंदरि फ़ाइदा मिलंदे नज़र ईंदा। 12 घर जो एक्टिव थियणु ॿाहिरि जे मुल्क वञण जा दौरा ठाहींदो, जेको ॿाहिरि वञी जॉब करणु या बिज़नेस करणु मुमकिन बणाईंदो। वीज़ा जा मसइला, रिहाइश जा मसइला हल थींदा। सुठो कमु मिलंदे नज़र ईंदो। 3 घर जो एक्टिवेट थियणु भेनरुनि भाइरनि सां रिलेशन बहितर ऐं मज़बूत थींदा। के झगड़ा हुआ उहे दूर थी वेंदा ऐं भेनरुनि भाइरनि सां गॾिजी को बिज़नेस या कारोबार कंदा, उन में तरक़ी मिलंदी, सुठो पैसो कमाईंदा। 3 घर जो एक्टिवेट थियणु जेको ऑनलाइन बिज़नेस में भरपूर पैसो ठाहींदो ऐं किथे पैसो लॻाईंदा या इन्वेस्ट कंदा या सेव कंदा, उन मां सुठो प्रॉफिट हासिल कंदे नज़र ईंदा। सोर्सिस ऑफ इनकम जो वधणु हिननि जे लाइ मुमकिन थी वेंदो। गोल्ड ऐं शेयर मार्केट मां पिणु सुठो फ़ाइदो मिलंदो। प्राइज़ बॉन्ड जो इनामी स्कीम में निकिरणु तव्हांखे ॿी लेवल ते आणे छॾींदो। जेकॾहिं हारी आहियो, ज़मीनुनि जो कमु कंदा या जाइदाद में प्लाट घर जी ख़रीद व फ़रोख़्त करणु या किराए ते ॾियणु, अहिड़नि कमनि में पिणु भरपूर फ़ाइदा हासिल थींदा ऐं अरबपतीअ जी कैटेगरीअ में ईंदे नज़र ईंदा। जेमिनी आहे जोज़ा जेको अरबपती में लिस्ट में 2 नंबर ते अची रहियो आहे। हिननि जो पहिरियों घर एक्टिवेट थियण सां बीमारी खां ॿाहिरि ईंदा। हर बीमारीअ सां विढ़ंदे नज़र ईंदा। शुगर, ब्लड प्रेशर, लिवर, का बि बीमारी जेकॾहिं आहे उन मां ॿाहिरि ईंदा। मेडिसिन टाइम ते खाईंदा ऐं योगा करे पंहिंजी सिहत खे तंदुरुस्त रखंदे नज़र ईंदा। 6 घर जो एक्टिवेट थियणु कर्ज़ा घटाईंदे नज़र ईंदो। जेकॾहिं कर्ज़ा वधी विया हुआ ऐं मज़ीद कर्ज़ा वठी रहिया हुआ, हाणे जान छॾाईंदे नज़र ईंदा। कर्ज़ा ख़तमु कंदा। जेके तव्हांजा दुश्मन हुआ, जेके घर में मसइला पैदा करे रहिया हुआ या कारोबार में जॉब में फ़साद कराए रहिया हुआ, उहे दुश्मन रस्ते खां परे थी वेंदी ऐं पंहिंजा गोल आसानी सां अचीव कंदे नज़र ईंदा। दुश्मन तव्हांजी प्रमोशन खे डिले कराए रहिया हुआ, उन्हनि दुश्मननि मां जान छॾाईंदे ऐं दुश्मननि खे हेठां कंदे लताड़ींदे विढ़ंदे नज़र ईंदा। 10 घर जो एक्टिवेट थियणु हर लिहाज़ खां कैरियर में तरक़ी कंदे वॾी पोस्ट ते ट्रांसफ़र थींदे नज़र ईंदा। बॉसिस जो फ़ैसिला करण में सलाह मशवरो वठण लाइ कॉल कंदे नज़र ईंदा। मतिलबु त कैरियर में सुठो माहौल मिलणु, तरक़ी मिलणु मुमकिन थींदो। सरकारी नौकरी मिलण जो सुठो मौक़ो आहे ऐं सुठो पैसो कमाईंदे सुकून हासिल कंदे नज़र ईंदा। लिब्रा, मीज़ान बि अरबपती सितारनि में शामिल थी रहियो आहे। 4 सालनि जे अंदरि कारोबार जे घर 7 घर जो एक्टिवेट थियणु कारोबारी तरक़ी, अज़दवाजी मसइलनि
जो हल थियण, हस्बैंड वाइफ जे रिलेशन मां लड़ाई झगड़ा ख़त्म थींदा, क्लाशिस दूर थी वेंदा, पंहिंजे घर जा फ़ाइदा मीज़ानी माण्हुनि खे मिलंदे नज़र ईंदा, पढ़ाईअ में सुठा नतीजा मार्क्स जो मिलण, सख़्त महिनत कंदे अॻिते वधंदा, सुठी कॉलेज यूनिवर्सिटीअ में दाख़िला जो मिलण बि हिननि जे लाइ मुमकिन थी वेंदो, कारोबार फ्लरिश कंदो ऐं तरक़ी मिलंदे नज़र ईंदी, कारोबार खे अॻिते आणींदे मुमकिन थींदो, नयूं ब्रांचिस खोलींदा ऐं दौलत मेड़ींदे नज़र ईंदा ऐं पंहिंजे औलाद खे सही ट्रैक ते आणींदे नज़र ईंदा। मतिलबु जेकॾहिं औलाद ग़लति संगत में हो ऐं ड्रग्स में मुलविस हो, उन्हनि खे सिधे रस्ते ते आणींदे नज़र ईंदा, औलाद जे कंसीव करण जे प्रोसेस में तेज़ी ईंदी। 4 सालनि जे अंदरि औलाद जी ख़ुशख़बरी मिलंदे नज़र अची रही आहे। पंहिंजे घर तव्हांजी अकुल जी ताक़त में इज़ाफ़ो आणींदो ऐं अहिड़ा फ़ैसिला कंदा जेके तव्हांजे कैरियर में, जॉब में ऐं पर्सनल प्रोफेशनल लाइफ में अहम किरदारु अदा कंदा। जेके फ़ैसिला कंदा टू द पॉइंट, वैलिड ऐं कैलकुलेटेड डिसीशन हुजण करे तरक़ी कंदा ऐं 4 सालनि में तेज़ तरीन दौलत कमाईंदे मुमकिन थींदा। 11 घर जो एक्टिवेट थियण सां हिननि जो ख़्वाहिश जो पूरो थियणु मुमकिन आहे ऐं 4 सालनि में जेको सोचींदा, प्लानिंग कंदा, उन ते अमल कंदा, जंहिं वजह सां सोर्सिस ऑफ इनकम वधाईंदा ऐं उन्हनि मां भरपूर पैसो कमाईंदे नज़र ईंदा ऐं गॾोगॾु ॿिए घर जो एक्टिवेट थियण जंहिंसां धन दौलत वधंदी ऐं कम्युनिकेशन स्किल में बहितरी ईंदी, जेके ॻाल्हाए कमाइण वारनि लाइ बहितरीनु साबित थींदो। मतिलबु टीचर आहियो, प्रोफेसर, सियासत एडमिनिस्ट्रेशन जे अंदरि या सेल्समैन वूमेन या डिजिटल मार्केटिंग में आहियो या मैनेजर जी पोस्ट ते आहियो, भरपूर दौलत कमाईंदा ऐं 4 सालनि जे अंदरि अरबपति सितारनि में शामिल थींदे नज़र अची रहिया आहियो, कर्ज़ा घटिजंदा या ख़त्म थी वेंदा। कैप्रिकॉर्न जद्दी ही बि 4 सालनि जे अंदरि अरबपति सितारनि जे लिस्ट में आयल आहे। जीअं त ही साढ़ सती में आहिनि, सयारनि जी उबती चाल में हली रहिया आहिनि, पर 2027 ताईं साढ़ सती टुटंदी ऐं सयारा सिधी हालत में अची वेंदा, छाकाणि त साढ़ सतीअ जो हिननि जो आख़िरी पीरियड हली रहियो आहे, जेको जल्द ई ख़त्म थी वेंदो। शनीअ जी नवाज़िश थींदी, हर लिहाज़ खां तरक़ी कंदा। शनी 30 जून खां वठी 14 नवंबर ख़ासि तौर ते डबल घर जी तरक़ी ॾींदो। ॿिए घर जो एक्टिवेट थियण यानी दौलत जो घर एक्टिवेट थी वेंदो ऐं जिन बीमारियुनि खां परेशान हुआ उन्हनि जो ज़ोर टुटंदो ऐं कर्ज़नि में वकोड़जी विया हुआ उन्हनि मां ॿाहिरि अची वेंदा। चौथे घर जो एक्टिवेट थियण माउ जी सिहत सुठी थींदी ऐं चौथों घर रियल इस्टेट जे बिज़नेस जो घर आहे। रियल इस्टेट सां गॾियल कमु कंदा, उन मां भरपूर पैसो कमाईंदा। चौथों घर प्रॉपर्टी, दौलत, घर, गाॾी मिलण जो हिननि जो ॿाहिरि जो दौरो थींदो। ॿाहिरि वञी कारोबार या जॉब करण में सुठो पैसो कमाइण मुमकिन थींदो। वीज़ा जो रिहाइश जो मसइलो हल थींदो। इहो सभु 4 सालनि में मतिलबु 2027 ताईं मुमकिन थी वेंदो। सतों घर हिननि जे कारोबार खे 4 सालनि में भरपूर अॻिते आणींदो, भरपूर मुनाफ़ा मिलंदे नज़र ईंदा। सतों घर हस्बैंड वाइफ में सुठी बॉन्डिंग, अदवा जी रिलेशन में बहितरी ऐं सुठा हालात थींदे नज़र ईंदा ऐं भेनरुनि भाइरनि सां रिलेशन जो सुठो थियण ऐं भेनरुनि भाइरनि सां गॾु बिज़नेस करण जे हवाले सां सुठो पैसो कमाईंदा। ऑनलाइन बिज़नेस जो घर टियों घर आहे। टिएं घर जे एक्टिवेट थियण सां कंप्यूटर, सॉफ्टवेयर या आर्टिफिशियल इंटेलिजेंस ज़रिए कमु कंदा, उन्हनि में भरपूर पैसो कमाईंदा, अरबपति ठहंदे नज़र। अक्यूरस दिलो कुंभ राशि आख़िरी अरबपति सितारो जंहिंजो मिड सेकंड फेज़ साढ़ सतीअ में सयारनि जी उल्टी चाल हली रही आहे। जुपिटर हिते सुठो किरदारु निभाईंदे नज़र अची रहियो आहे। जुपिटर ग्रह जे करे साढ़ सतीअ जो ज़ोर टुटंदो, काफ़ी तरक़ी करण जा रस्ता खुलंदा। ॿिए घर जो एक्टिवेट थियण गाॾी, बंगलो, बैंक बैलेंस, सुठो पैसो बणाईंदे नज़र ईंदा। ॿियो घर कम्युनिकेशन जो घर आहे। ॻाल्हाइण सां कमु करण वारा प्रोफेसर, वकील, टीचर, जज, ड्रामा आर्टिस्ट, सियासत में, मीडिया सां जुड़ियल आहियो या एंकर या एक्टिंग जे कम में आहियो त पैसनि में भरपूर इज़ाफ़ो थींदे नज़र अची रहियो आहे। 5 घर जो एक्टिवेट थियण हिननि जे रिश्तनि में प्रेम प्यार जा सुठा रिश्ता हिन 4 सालनि में ठहंदे नज़र ईंदा। लव लाइफ में सुठी बॉन्डिंग,
औलाद जे कंसीव करण जे प्रोसेस में तेज़ी, औलाद जे हवाले सां ख़ुशख़बरी मिलंदी। पंजे घर जो एक्टिवेट थियणु, औलाद जेकॾहिं ग़लति ट्रैक ते आहे, मुंशात में अची वियो आहे, उन मां ॿाहिरि ईंदो ऐं पढ़ाईअ में ध्यानु ॾींदे नज़र ईंदो ऐं स्कॉलरशिप जो मिलणु मुमकिन थींदो। छहें घर जो एक्टिवेट थियणु, कर्ज़ा घटाइण या ख़तमु करण में, बीमारियुनि मां ॿाहिरि अचणु, बीमारियुनि सां दुश्मननि सां विढ़ंदे उन्हनि खे हटाईंदे पोइते रखंदे लताड़ींदे नज़र ईंदा। अठें घर जो एक्टिवेट थियण सां वॾियूं वॾियूं तब्दीलियूं, वॾा बदिलाव ईंदा। 4 सालनि में घणो कुझु तब्दील थींदो। कारोबार या इनकम ऑफ सोर्स जे हवाले सां, ऑनलाइन कम जे हवाले सां वॾियूं तब्दीलियूं ईंदियूं। पैसो कमाइण जा मौक़ा मिलंदा ऐं 4 सालनि में अरबपति थींदी नज़र ईंदा। नाज़रीन, हाणे सेकंड कैटेगरी में करोड़पति सितारनि में शामिल सितारनि जे हवाले सां पहिरियों सितारो टोरस सोर। 12 घर जो एक्टिवेट थियणु, ॿाहिरि जो दौरो थियणु, ॿाहिरि वञी कारोबार, नौकरी या बिज़नेस करण में भरपूर पैसो कमाइणु मुमकिन थींदो। वीज़ा जो, रिहाइश जो मसइलो हल थींदो ऐं सुठो कमु मिलंदो। सुठो पैसो ठाहींदा, पर ख़र्चनि में इज़ाफ़ो थींदो, कंट्रोल करिणो पवंदो। जेकॾहिं उन्हनि ख़र्चनि ते कंट्रोल करे विया त करोड़पति खां अॻिते वधंदे नज़र ईंदा। पैसो बचाए सघंदा, सेव कंदा। ऐं पंजे घर जो एक्टिवेट थियणु, थॉट प्रोसेस में इज़ाफ़ो थियणु, सोच सम्झ में अकुलाणी ताक़त वधंदी ऐं जेके फ़ैसिला कंदा उहे टू द पॉइंट वैलिड ऐं कैलकुलेटेड थींदा, जंहिंसां प्रोफेशनल ऐं पर्सनल लाइफ में चेंजिस करे सघंदा ऐं अॻिते वधंदे पंहिंजे गोलनि ते अचीवमेंट हासिलु कंदा। 11 घर जो एक्टिवेट थियणु हिननि जी ख़्वाहिशुनि जे पूरे थियण जो घर आहे। हाइस्ट प्रॉफिट खणंदे नज़र ईंदा। 4 सालनि जे अंदरि रोज़ कमाई रोज़ खाइण वारनि जी कमाईअ में इज़ाफ़ो थींदो ऐं भरपूर पैसो कमाईंदा। चौथे घर जो एक्टिवेट थियणु, रियल एस्टेट जो कारोबार, घर प्लॉट वग़ैरह ख़रीदो फ़रोख्त करण में मुनाफ़ा हासिल थींदा। उन खां अलावा घर मकान रेंट ते ॾींदा या फ्लैट रेंट ते ॾींदा, उन में पैसो मिलंदे नज़र ईंदो। जेकॾहिं हारी आहियो, ज़मीन जो कमु करे रहिया आहियो, प्रॉपर्टीअ मां ज़बरदस्त फ़ाइदा मिलंदा। 4 सालनि में इन्वेस्टमेंट कंदा, उन मां बि पैसो कमाईंदे ऐं वधाईंदे नज़र ईंदा। जात मिलंदी, बीमारियुनि मां ॿाहिरि ईंदा, दुश्मननि खे पोइते धिकेलींदे करोड़पति ठहंदे नज़र। लियो असद, लिस्ट में 2 नंबर ते करोड़पति बणजंदड़ लियो तेज़ीअ सां अॻिते वधंदे गोल अचीव कंदे नज़र ईंदो। 3 घर जो एक्टिवेट थियणु, भेनरुनि भाइरनि सां सुठो रिलेशन ऐं भेनरुनि भाइरनि सां गॾिजी कारोबार करण में भरपूर पैसो कमाईंदा। ऑनलाइन बिज़नेस जीअं कंप्यूटर या IT सेक्टर सां जुड़ियल यूट्यूबर या फ्रीलांसिस, आर्टिफिशियल इंटेलिजेंस में कमु करे रहिया आहियो, उन में बि भरपूर पैसो कमाईंदे नज़र ईंदा। लियो जे लाइ इहो सभु मुमकिन थींदो। ॿाहिरि जे मुल्क सां जुड़ियल कमु कंदा, उन में पिणु सुठो फ़ाइदो कमाईंदा। 3 सालनि में करोड़पति सितारनि में शामिल थींदे नज़र ईंदा। स्कॉर्पियो, अकरब, विर्जुक राशि, टियों ख़ुशकिस्मत सितारो जेको आईंदा 4 सालनि में करोड़पति ठहंदे नज़र ईंदो। 2 घर जो एक्टिवेट थियण सां तेज़ तरीन पैसो कमाईंदे नज़र ईंदा। 2 घर दौलत, बैंक बैलेंस, गाॾी, बंगलो, प्रॉपर्टीअ जो घर मञियो वेंदो आहे। 2 घर हिननि खे दौलतमंद ठाहींदे नज़र ईंदो। 2024 खां 2027 ताईं 4 सालनि में रुपए पैसे में भरपूर इज़ाफ़ो थींदो। ख़ासि तौर ते ॻाल्हाइण सां कमु कंदड़ टीचर, प्रोफेसर, जज, वकील, एक्टर या यूट्यूबर आहियो या सियासत में सेल्स वूमेन आहियो, काउंसलर, मैनेजर आहियो, 4 सालनि में भरपूर पैसो मेड़ींदा। 6 घर जो एक्टिवेट थियणु, बीमारियुनि मां ॿाहिरि अचणु, बीमारियुनि जो ज़ोर टुटंदो। उन खां अलावा तव्हांजा दुश्मन परे थी वेंदा, जेके हर मोड़ ते जॉब, कारोबार में, घर में तंग करे रहिया हुआ। दुश्मननि सां मुक़ाबिलो कंदे उन्हनि खे लताड़ींदे पोइते छॾींदे नज़र ईंदा। 3 घर कर्ज़ा घटिजंदा या ख़तमु थींदे नज़र ईंदा। 4 घर एक्टिवेट थियण सां माउ जी सिहत सुठी थींदी ऐं रियल एस्टेट जो कमु, प्रॉपर्टी, प्लॉट, घर, दुकान वठण या विकिणण में मुनाफ़ो मिलंदो। ज़मीन जो कमु,
पैसो मिलंदो या प्रॉपर्टी जो मिलण या को फ्लैट या घर रेंट ते चाढ़ण में मुनाफ़ो हासिल कंदे नज़र ईंदा। सेजिटेरियस कोर्स 4 सालनि में करोड़पतीअ जे सितारनि जी लिस्ट में सेजिटेरियस शामिल आहे। करोड़पती सितारनि में सुठो पैसो कमाईंदे तेज़ तरीन दौलत हासिल कंदे नज़र ईंदा। 5 घर जो एक्टिवेट थियण हिननि जे प्रेम प्यार जो घर रिश्तनि जो बहितर थियण ऐं औलाद जे कंसीव करण जो प्रोसेस में तेज़ी अचणु मुमकिन थी वेंदो। बे औलादनि खे औलाद जी ख़ुशख़बरी मिलंदी। औलाद ट्रैक ते ईंदो, उहो सही रस्ते ते अची वेंदो, बुरी संगत मां ॿाहिरि ईंदो या मुंशात मां वापसि अची पढ़ाईअ तरफ़ ध्यानु ॾींदो, सुठियूं मार्कूं खणणु, स्कॉलरशिप मिलणु, पढ़ाईअ में अॻिते वधंदो, कॉम्पिटिशन में कामयाबु थियणु, सुठी कॉलेज या यूनिवर्सिटी में एडमिशन थियणु मुमकिन थी वेंदो। ॿिए घर जो एक्टिवेट थियण सां दौलत जमा करणु, रुपया पैसा, गाॾी बंगलो प्रॉपर्टी मिलणु या ख़रीदो फ़रोख्त में भरपूर पैसो कमाईंदे नज़र ईंदा। हर लिहाज़ खां दौलत जा रस्ता खुलंदा। 3 घर जो एक्टिवेट थियणु, भेण ऐं भाइरनि जा रिश्ता मज़बूत थींदा ऐं भेनरुनि भाइरनि सां गॾिजी कारोबार कंदा, उन मां सुठा फ़ाइदा हासिल थींदा। उन खां अलावा ऑनलाइन बिज़नेस, बैरूनी मुल्क सां गॾियल कमु, यूट्यूबर या आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे कम में तेज़ तरीन दौलत कमाईंदा। 6 घर जो एक्टिवेट थियणु, कर्ज़ा घटाईंदा ऐं बीमारियुनि खां ॿाहिरि ईंदा ऐं दुश्मननि खे पोइ ते छॾींदे लताड़ींदे हेठां कंदे नज़र ईंदा। 12 घर जो एक्टिवेट थियणु, ॿाहिरि जे मुल्क जो दौरो करणु, बैरूनी मुल्क बिज़नेस या जॉब करे सुठो पैसो कमाईंदे नज़र ईंदा। 12हों घर ख़र्चनि में इज़ाफ़े जो बि आहे। ख़र्चनि ते थोरो कंट्रोल कंदा, बिला वजह जा ख़र्चा थींदा, बग़ैर सोचे सम्झी ख़रीदो फ़रोख्त कंदे थोरो एहतियात खां कमु वठंदा। बाक़ी पैसे जे अचण में भरपूर इज़ाफ़ो ईंदो। 4 घर जो एक्टिवेट थियणु, वालदा जी सिहत सुठी थींदी ऐं रियल एस्टेट जे कमनि में भरपूर दौलत मेड़ींदे नज़र ईंदा। पाइसिस होत मीन राशि भरपूर फ़ाइदा मिलंदा। 2 घर जो एक्टिवेट थियणु मतिलबु धन दौलत, बंगलो, गाॾी, बैंक बैलेंस, रुपया पैसा हासिल कंदा, लग्जरी लाइफ गुज़ारींदे नज़र ईंदा, तेज़ीअ सां तरक़ी कंदा। 10 घर जो एक्टिवेट थियणु, जॉब जा मामला सुठा थींदे नज़र ईंदा। का जॉब स्विच कंदा त वरी का नई वॾी पोस्ट ते जॉब लॻंदी या पंहिंजे ई कंपनीअ में सुठी पोस्ट ते अॻियां वधंदा। सरकारी जॉब जो मिलणु कैरियर में गोल्डन चांस लॻंदे नज़र ईंदो। वॾियूं ख़ुशख़बरियूं मिलंदियूं। 10 घर जो एक्टिवेट थियणु, हिननि जे कैरियर में शानदार मौक़ा मिलंदा। 7 घर जो एक्टिवेट थियणु, जेके पाइसिस कारोबार करणु चाहिनि था उन्हनि खे 4 सालनि में कारोबार में तरक़ी हासिल थींदी ऐं कामयाबी मिलंदी, सुठो पैसो ठाहींदे नज़र ईंदा। हस्बैंड वाइफ जे रिलेशन में सुठी बॉन्डिंग थियणु ऐं स्ट्रॉन्ग रिश्तो थींदो, काफ़ी मामला बहितर थी वेंदा। जेकॾहिं फैमिलीअ जो बिज़नेस कंदा हुजो या पार्टनरशिप में या पंहिंजो कारोबार, हर लिहाज़ खां भरपूर पैसो ठाहे सघंदा। 4 घर जो एक्टिवेट थियणु, रियल एस्टेट में सुठी ऐं तेज़ तरीन मुनाफ़े वारी दौलत कमाईंदा। ज़मीन जो कमु करे रहिया आहियो, हारी आहियो या ज़मीन जी ख़रीदो फ़रोख्त जे कम में आहियो, प्लाट वठणु या सेल करणु या घर फ्लैट वठी रेंट ते ॾियण में भरपूर पैसो कमाईंदा। 6 घर जो एक्टिवेट थियणु, कर्ज़नि जो घटिजणु या ख़तमु थियणु, उन खां अलावा दुश्मननि खे क़ाबू कंदे लताड़ींदे नज़र ईंदा। जेके दुश्मन कैरियर में रुकावट विझी रहिया हुआ, कमनि खे डिले करे रहिया हुआ, बॉसिस सां दुश्मनी पैदा कराए रहिया हुआ, प्रमोशन खे डिले करे रहिया हुआ, उन्हनि दुश्मन खे लताड़ींदे पोइते कंदे नज़र ईंदा। सुठनि घरनि जो एक्टिवेट थियण सां हर लिहाज़ खां तरक़ी कंदा। 8 घर जो एक्टिवेट थियणु, वॾियूं तब्दीलियूं आणींदो, सभिनी मामलनि में वॾियूं तब्दीलियूं खणी ईंदो, तेज़ तरीन दौलत मेड़ींदे तरक़ी कंदे नज़र ईंदा। 12 घर जो एक्टिवेट थियणु, ॿाहिरि मुल्क वञण जा दौरा त ठहंदा, गॾोगॾु ख़र्चा बि वधंदा। बिला वजह जा ख़र्चा वधंदा, बग़ैर सोचे सम्झी ख़र्चा करे वेंदा। अहिड़ियूं शयूं वठी छॾींदा जेके पोइ वठणियूं हुयूं, ज़िद करे पहिरियां वठंदा ऐं ख़र्च करे छॾींदा। इहो ज़िद सभु मामला बिगाड़े छॾींदो। थोरो ख़र्चनि ते नज़र विझो ऐं एहतियात खां कमु वठ, न त बर्डन वधी वेंदो।
बाक़ी ॿाहिरि वञी जॉब करणु, बिज़नेस करण में भरपूर पैसो कमाइण बि मुमकिन थी वियो। विर्गो सुंबला लखपति सितारो ही छाजे करे लखपति में अची रहियो आहे? जीअं त नाए घर जो एक्टिवेट थियणु, क़िस्मत बि हिननि जो भरपूर साथ ॾेई रही आहे, भरपूर पैसो कमाईंदे नज़र ईंदा, पर ॿारहें घर जो एक्टिवेट थियणु बेतहाशा ख़र्चा कंदा रहंदा, बिला वजह जा ख़र्चा थींदा, ॿाहिरि जे मुल्क वञण जो दोहरो थींदो ऐं ॿाहिरि जे मुल्क जा रस्ता त खुलंदा, ॿाहिरि वञी कमाईंदा, जॉब बिज़नेस कंदा, सुठो पैसो ठाहींदा या ऑनलाइन बिज़नेस कंदा, ॿाहिरि सां जुड़ियल को कंप्यूटर या IT जो कमु कंदा, ॿाहिरि जो भरपूर पैसो समेटींदा, पर ख़र्चा तमामु घणा करे वेंदा, एतिरा घणा ख़र्चा कंदा जो क़िस्मत बि साथ न ॾेई सघंदी ऐं नुक़साननि जे तरफ़ वेंदा। कर्ज़नि जो पाण ते बर्डन आणे छॾींदा, जल्दबाज़ीअ जा फ़ैसिला करे विझणु, बग़ैर सोचे सम्झी, बग़ैर प्लान जोड़े, कंहिं ते अंधो एतमाद कंदे पंहिंजा सीक्रेट ॿुधाए छॾणु, मतिलबु ॿई हथ कटे ॾेई छॾणु, जेको बाद में तव्हांजे लाइ उहो ई बंदो नेगेटिवली यूज़ कंदो ऐं तव्हांखे तमामु वॾो नुक़सानु पहुचाईंदो। पर जेकॾहिं 4 सालनि में पाण खे महफ़ूज़ रखंदा, कंहिं ते एतमाद न कंदा ऐं ख़र्चनि ते बि कंट्रोल करे विझंदा त करोड़पतीअ में अची सघंदा। पर जेकॾहिं तव्हां वधीक ख़र्च कंदा, ॿियनि खे सीक्रेट ॿुधाईंदा, अंधो एतमाद कंदा त वॾे नुक़सान में हलिया वेंदा ऐं परेशानियुनि में अची वेंदा। पैसनि जो ज़्यान घणो थींदो ऐं सेव घटि कंदा, ख़र्चा तमामु घणो तंग कंदा, जल्दबाज़ीअ में कंहिंखे उधार ॾेई पंहिंजा पैसा फासाए छॾींदा, किथे बिल्डर्स वटि पैसा ॾींदा, उहे खाइजी वेंदा, इन्वेस्टमेंट कंदा, उहा बि ॿुॾी वञण जो ख़ुदशो आहे, बैरूनी मुल्क जे पैसे जो रुकिजी वञणु, पेमेंट जो न अचणु, पार्टनर खां पैसा रिलीज़ न थियणु, अहिड़ा मामला पेश ईंदा, पैसे जो स्टेक थियण जो इम्कान आहे, चोरी चकारी ऐं डकैती पेश थी सघे थी। ध्यान सां रहणो हूंदो। 4 सालनि में तव्हांखे गुस्सो ईंदो, कम्युनिकेशन में गड़बड़ी ईंदी, रिश्तनि खे कंट्रोल न कंदा ऐं बिगाड़े वेहंदा, जल्दबाज़ीअ जा फ़ैसिला वठण खां जेकॾहिं एहतियात कंदा, बिला वजह जा कर्ज़ न खणंदा ऐं पुराणा कर्ज़ा वापसि करे वेंदा त बहितरी अची वेंदी ऐं उधार ॾेई फासाइण खां बचंदा त अहिड़ियुनि शयुनि ते एहतियात कंदा त करोड़पतीअ में शामिलु थी सघंदा ऐं पैसा जमा कंदा, वधाए सघंदा, क़िस्मत पूरी तरह साथ ॾींदी। जेकॾहिं जल्दबाज़ी में पैसो किथे इन्वेस्टमेंट करण खां बचंदा, कंट्रोल कंदा, ख़र्चनि खे कंट्रोल कंदा त तेज़ तरीन दौलत कमाईंदे नज़र ईंदा, सुठी जॻह जॉब करणु, तरक़ी करे अॻिते वधंदा, हिननि लाइ मुमकिन थी वेंदो। कैंसर सरतान लखपति सितारनि में शामिलु थियण वारो आहे। हिननि 4 सालनि में इमोशनल ऐं सेंसिटिव रहणु ऐं जज़्बाती फ़ैसिला करणु तमामु घणा ख़तरनाक साबित थींदा। जज़्बात खे थोरो साइड ते रखे रियलिस्टिक प्रैक्टिकल थियणो पवंदो। कारोबार में रिस्क वठंदा, तॾहिं वञी कारोबार में सुठो पैसो कमाए सघंदा। सेविंग या इन्वेस्टमेंट करणु मुमकिन थींदो। तेज़ तरीन दौलत कमाईंदे नज़र ईंदा, अहिड़ा मौक़ा बि मिलंदा, केरु चवंदो मूं हिते पैसो लॻायो आहे, तव्हां बि लॻायो, ईअं ॿियनि जे चवण ते हली धोखो थी सघे थो। ॿियनि जे चवण ते जल्दबाज़ीअ जा फ़ैसिला करे पैसो लॻाए वेहंदा, जिते वॾो नुक़सानु थी वेंदो, किथे बिल्डर्स में पैसो फासाए विझंदा, जल्दबाज़ीअ में बैरूनी मुल्क जे कारोबार में पैसो लॻाईंदा, उहो कारोबार स्टिक थी वेंदो, अहिड़ा मामला बि थी वेंदा जंहिंसां नुक़सानु थींदो, बग़ैर जांच कंदे पैसो लॻाए वेहंदा, पंहिंजे अज़ीज़नि में उधार ॾेई पैसो फासाए वेहंदा, अहिड़ो बर्डन खणी वेहंदा। इहो ई पैसो तव्हां कंहिं सुठी जॻह ते लॻाए मल्टीप्लाई करे सघंदा। अज़ीज़ रिश्तेदार दोस्त जंहिं ते अंधो एतमाद कंदा, जेके तव्हां ते पोयां वार कंदा, त अहिड़नि दोस्तनि अज़ीज़नि खां होशियारु रहणो पवंदो ऐं 4 सालनि में तव्हां ॼाणे वेंदा त केरु सॼण आहे ऐं केरु दुश्मन। जल्दबाज़ी, ज़िद, अंधो एतमाद, गुस्से में कम्युनिकेशन में गड़बड़ करे वेहंदा। कोशिशि करियो ज़िद चिड़ खां पाण खे कंट्रोल में आणिजो। ख़र्च में इज़ाफ़ो कंदा, जेके शयूं पोइ वठण वारियूं ज़िद करे पहिरियां ई वठणु, बिला वजह जा ख़र्चा करणु, बग़ैर सोचे सम्झी ख़र्चनि करण सां
चइनि सालनि में पाण ते बर्डन विझी छॾींदा। पर जेकॾहिं तव्हां ख़र्चनि ते कंट्रोल कंदा, कंहिंखे पंहिंजा सीक्रेट न ॿुधायो ऐं हर कंहिं ते एतमाद न कंदा, कंहिंखे उधार न ॾींदा, त पोइ काफ़ी शयूं बदिलजंदे ॾिसंदा। पंहिंजे ख़र्चनि ते, ज़िद ते, जज़्बात ते कंट्रोल करणु तव्हां लाइ काफ़ी रस्ता हमवार कंदो ऐं बहितर थींदे नज़र ईंदा। काफ़ी सम्झ ईंदी, छाकाणि त हिते तव्हांजी अकुलाणी ताक़त खे झटिको लॻी सघे थो। अकुलाणी ताक़त घटिजी वेंदी, फ़ैसिला वठण में मसइला पेश ईंदा, जल्दबाज़ी में ग़लति फ़ैसिला वठी वेंदा। पर जेकॾहिं थोरो एहतियात कंदा, कंहिं बुज़ुर्गनि खे मशवरे में फ़ैसिलनि में शामिल कंदा, त बहितर पोज़ीशन ठाहींदे नज़र ईंदा ऐं सुठो पैसो कमाईंदा ऐं सेविंग करणु, इन्वेस्टमेंट करण में कामयाबी मिली सघंदी।